मोहम्मद मिठे ऐं साहबा तां दौलत लुटाईंदो ॿियो कोन उस्मान वांगे लुटाईंदो ॿियो कोन उस्मान वांगे दुखनि ऐं सुखनि में पैगंबर बेरीअ सां दुखनि ऐं सुखनि में पैगंबर बेरीअ सां निभाईंदो ॿियो कोन उस्मान वांगे निभाईंदो ॿियो कोन उस्मान वांगे मोहम्मद मिठे ऐं साहबा तां दौलत लुटाईंदो ॿियो कोन उस्मान वांगे हयादार आहे वफ़ादार आहे मोहम्मद जे गुल